वस में नाहे जो मां विसारे छॾियां, वस में नाहे जो मां विसारे छॾियां, राति नाहे जो मां गुज़ारे छॾियां, दर्द आहिनि त दिलि ॾुखाइनि था, दर्द आहिनि त दिलि ॾुखाइनि था, पखी हुजनि त मां उॾारे छॾियां। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी अदब ते नाविल ऐं ड्रामे ते थोरो मुख़्तसिर लेक्चर कंदासीं। साईं अब्दुल वहीद गिलाल साहब जो क्लास जॉइन कयूं। नाविल पढ़ण जे लाइ हूंदो आहे ऐं ड्रामो पेश करण लाइ हूंदो आहे। लफ़्ज़ ड्रामो अंग्रेज़ी ॿोलीअ जे लफ़्ज़ शायदि डायरियन मां वरितल आहे, विच मीन्स टू डू और टू एक्ट, जंहिंजी माना आहे वो कमु करणु या अमल करणु। द वर्ड ड्रामा इज ड्राइवेड फ्रॉम ग्रीक वर्ड ड्रेन विच मीन्स टू डू और टू एक्ट। ठीक है, या ड्रामा की वस्फ़ ऐं वज़ाहत आहे। द वर्ड ड्रामा इज ड्राइवेड फ्रॉम ग्रीक वर्ड ड्रेन विच मीन्स टू डू और टू एक्ट। ठीक आहे, ड्रामो असांजो नाविल खे ड्रामाटाइज़ करे सघूं था असां, माना उनखे डायलॉग फॉर्म में आणे करे उनजी अदायगी इस तरीक़े असां अदाकारनि खां ॼाणाए सघूं था। अलबत्ता इन्हनि में फ़र्क़ु को बि रहंदो आहे। नाविल असां डायरेक्ट पेश न करे सघंदा आहियूं, उनखे ड्रामाटाइज़ करिणो पवंदो आहे, उनखे ड्रामे जी शिकिल में आणिणो पवंदो आहे, डायलॉग फॉर्म में आणिणो पवंदो आहे। हर हिक खे पंहिंजा पंहिंजा डायलॉग विराए ॾिबा आहिनि, उनखां बाद में उहो असांजो ड्रामे में कन्वर्ट थींदो आहे। पोइ उहो नाविल बि खोड़ सारा नाविल बि तव्हांजा ड्रामे में तब्दील थी वेंदा आहिनि, पर उनखे ड्रामे वारी शिकिल में आणिणो पवंदो आहे। ठीकु आहे जी, कारखाने में हाणे बि थियो हुयो, हा खोड़ सारा थींदा आहिनि। आतम कहाणी ऐं सवा उमिरि, इन्हनि ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हाणे जेका पंहिंजे ज़िंदगी जे मुतालिक़ जेका बि लिखत आहे, पंहिंजी समूरी ज़िंदगीअ जे बारे में आतम कथा या आतम कहाणी कजे। ठीकु आहे, पंहिंजी समूरी ज़िंदगी जे बारे में लिखियल किताब या मवाद खे आतम कथा या आतम कहाणी कजे। इनके लाइ अंग्रेजी में लफ़्ज़ इस्तेमाल थींदा है ऑटोबायोग्राफी। ठीक है, ऐं सवा उमिरि, हिन जो मतिलबु आहे बायोग्राफी। माना ऑटोबायोग्राफी में त तव्हां पंहिंजे ज़िंदगी जे मुतालिक़ तव्हां लिखंदा आहियो। ठीकु आहे, टू राइट समथिंग अबाउट यूअर लाइफ। पर जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं बायोग्राफी जे लाइ, त उनजो मतिलबु इहो आहे तव्हां कंहिं ॿिए जे ज़िंदगी जे मुतालिक़ का शइ लिखो, उनखे सवा उमिरि चवंदा आहियूं। ठीकु आहे, ॿियनि लफ़्ज़नि में उनखे बायोग्राफी चवंदा आहियूं। तव्हां ईअं पिया चओ न त कुझु थोरी डेफिनेशन टाइप हुजे माना। ठीकु आहे, मकालमो ऐं सवा उमिरि में फ़र्क़ु आहे, ऐं उहे ॿई असांजा साॻा ई जेको आहे यूज़ थींदा आहिनि। हिन सवा उमिरि ऐं मकालमो, तव्हांजे मकालो लिखियलु हुयो न, ऑप्शन मां पढ़ियो हुयो, मकालो लिखियलु हुयो। मां सम्झां जिन जे लाइ राइट वर्ड आहे मकालमो। जेकॾहिं मकालो या मकालमो ते थोरो नज़र रखिजो, मुंहिंजे नज़दीक ते मकालमो थी थो या मकालो बि लिखी सघूं था। हिन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां बायोग्राफी ते डिटेल्ड में कंहिं जे ज़िंदगी जे मुतालिक़ लिखूं त उहा मुकमल तौर ते हिकिड़ो किताब थी वेंदो आहे, ऐं उहो बायोग्राफी जो किताब थींदो आहे। मकाल में के सिंधी में असां खाको बि सॾींदा आहियूं, कंहिंजे ज़िंदगी जे मुतालिक़ खाको पेश करणु। ठीकु आहे, इन जे लाइ सिंपली तव्हांखे एतिरो ॿुधाए सघां थो, तव्हांखे 9th जे किताबनि में या कहिड़े बि सबक़ में, यानी तव्हांखे किताबनि में कंहिं शख़्सियत जे बारे में जेका बि लिखत मिले थी, उहो तव्हांजो मकालो आहे या खाको आहे। कोट चार्ट हूंदो आहे, उनजा सॼी ज़िंदगी जा हालात ऐं वाक़िया बयानु थियल न हूंदा आहिनि। कंहिं ॿिए शख़्स जे ज़िंदगीअ जा समूरा वाक़िया ऐं हालात जेकॾहिं बयानु कयूं था त उहा सवा उमिरि आहे। पंहिंजे ज़िंदगीअ जा वाक़िया ऐं हालात बयानु कयूं था त उहा आतम कथा आहे। खाको या मकालो, उनमां मुराद इहा आहे त लिमिटेड माना उनजे लाइ ॼाण फराहम कयल आहे कंहिं ॿिए शख़्स जे बारे में, उनखे कालम चवंदा आहिनि। उहो आहे वरी असांजो कालम वरी असांजो डिफरेंट आहे, उहो असांजो इंसान बेच में न ईंदो आहे। मकालो अलॻि शइ थी वई, खाको असांजो साॻी शइ आहे। ही असांजी सवा उमिरि वांगुरु हूंदो आहे, पर हिन में लिमिटेड माना हुनजी ॼाण बयानु थियल हूंदी आहे, एॾी माना ज़िंदगी जा समूरा वाक़िया बयानु थियल न हूंदा आहिनि। आतम कहाणी वॾी हूंदी आहे या नंढी हूंदी आहे? वॾी हूंदी आहे। ठीकु आहे, कालम असांजे अख़बार में लॻंदा आहिनि, उहे असांजा माना सियासी बि थी सघनि था, इंफॉर्मेशन माना मुंसलिक बि थी सघनि था, मईशत जे बि थी सघनि था, डिफरेंट माना पॉइंट ऑफ व्यू सां ज़िंदगी जे हालात जे मुतालिक़ बि बयानु थी सघनि था। उहे असांजा इम्पर्सनल हूंदा आहिनि, कालम असांजा पर्सनल न हूंदा आहिनि। असांजी जेका माना लिखत आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी पर्सनल थींदी आहे, ॿी इम्पर्सनल थींदी आहे। जेकॾहिं असां शख़्सियात ते लिखूं था पंहिंजे लाइ या कंहिंजे लाइ बि, त उहा असांजी पर्सनल
लिखत हूंदी आहे। ऐं जेकॾहिं असां ॿियनि शयुनि जे मुतालिक़ था ॻाल्हायूं, यानी माना माना मसलन माहौल ते था ॻाल्हायूं असां, या कंहिं जेको आहे कंहिं फ़लसफ़े ते था ॻाल्हायूं, कंहिं नज़रियात ते था ॻाल्हायूं, त उहा असांजी इम्पर्सनल माना असांजी लिखत हूंदी आहे उहा। सराउंडिंग में भले हुजे, पर हिकिड़ी जेका तव्हांजे मुतालिक़ न हुजे, उहा असांजी माना हिकिड़ी थींदी आहे पर्सनल ऐं इम्पर्सनल लिखत थींदी आहे। पर्सनल उहा आहे जेका असां पंहिंजे मुतालिक़ लिखूं, ठीकु आहे। इम्पर्सनल उहा थींदी आहे असांजी जेका असांजे मुआशिरे जे हक़नि जे लाइ या हुनजी बहितरी लाइ असां जेका शइ बयानु कयूं था, उहो सब्जेक्टिव ऐं ऑब्जेक्टिव सब्जेक्टिव